अस्सलामु अलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल कंदासीं धाॿेजी खां। धाॿेजी गवर्नमंट बॉइज़ एंड गर्ल्स स्कूल में कोरोना वायरस जा 6 केस ज़ाहिर। स्कूल जा कुछ कमरा सील। ख़बर मोजब धाॿेजी غريب मार्केट में क़ाइम सरकारी स्कूल धाॿेजी मिल्स एरिया बॉइज़ हाई स्कूल ऐं गर्ल्स हाई स्कूल जे 6 शागिर्दनि साहिरा, زهرا, طيبا, समीना, अली शेर ऐं अमान الله में कोरोना पॉजिटिव अची वई आहे, जंहिं सबबि सरकारी स्कूलनि जा कुझु कमरा मुकमल बंदि कया विया आहिनि। इन मौक़े ते राब्तो करण ते उस्तादनि ॿुधायो त कुझु शागिर्दनि जी कोरोना रिपोर्ट पॉजिटिव अचण जे करे तदरीसी अमल बंदि कयो वियो आहे। शागिर्दनि खे स्कूल न अचण जी हिदायत कई आहे, जॾहिं त DC ठठो पारां स्कूल खे 15 ॾींहं मुकमल तौर ते बंदि रखण जी हिदायत करे लिखत में लेटर जारी करे छॾियो आहे। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ धाॿेजी।